अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहानी। कहानी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण जो शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो ढह सिराब। पार्ट नंबर 11। ऐं ख़वाहिश ज़ाहिर कई त तूं मींहुं वसण जी दुआ कर त उन्हनि लाइ मींहुं वसायां ईअं हो, लेकिन तो इनकार कयो, दुआ करण में बख़ल कयो, उन करे मूं तोखे बुख जो मज़ो चखायो ईअं हो। जंहिंसां तोखां सब्र न थी सघियो ऐं फ़रियाद करण लॻे, हाणे उन गार मां निकिर ऐं पंहिंजी रोज़ी तलाश कर ईअं हो। मूं तोखे तुंहिंजे हाल ते छॾे ॾिनो, हाणे तूं ख़ुदि पंहिंजी रोज़ीअ जी फ़िक्र कर ईअं हो। इहो ॿुधी हज़रत इदरीस अलैहिस्सलाम उन जबल तां हेठि लही आयो त कुझु खाइण लाइ मिले ईअं हो। बुख ऐं तकलीफ़ दूरि थिए, शहर जे वेझो पहुतो त हिकु घर मां दूंहुं निकिरंदे ॾिठाई ईअं हो। उते पहुची ॾिठाई त हिकु ज़ईफ़ा ॿ मानियूं पचायूं आहिनि ऐं बाहि हिते सेके पई ईअं हो। उनखे चयाई खाइण लाइ ॾे, बेताकत पियो थियां। उन औरत चयो ईअं हो, ए बंदे ख़ुदा, इदरीस अलैहिस्सलाम जी बददुआ एतिरो असां वटि कोन छॾियो जो कंहिंखे खारायूं ईअं हो, ऐं कसम खयो त इन्हनि ॿिनि मानियुनि खां सवाइ कुझु बि कोन्हे ईअं हो। ज़ईफ़ा उन औरत चयो, वञ हिन शहर मां वञी ॿिए शहर में रोज़ीअ जी तलाश कर ईअं हो। हज़रत इदरीस जिन फरमायो, एतिरी त मानी ॾे जो जान त बचायां ऐं पेरनि में हलण जी ताक़त त अचे ईअं हो। उन ज़ईफ़ा चयो त ही ॿ मानियूं आहिनि, हिकु मुंहिंजे ॿार जे लाइ आहे ईअं हो। अगरि मुंहिंजी मानी तोखे ॾियां त आउं मरी वेंदसि, अगरि ॿार जो हिसो तोखे ॾियां त उहो मरी वञे त ईअं हो। ॿियो कुझु बि कोन्हे। हज़रत इदरीस चयो, ॿारु नंढो आहे, उन जे लाइ अधु मानी काफ़ी आहे ईअं हो। अधु मानी मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, जंहिं सबब करे आउं ज़िंदह रही सघंदुसि ईअं हो। उन ज़ईफ़ा औरत पंहिंजे हिसे जी मानी खाधी ऐं ॿी मानी हज़रत इदरीस अलैहिस्सलाम ऐं उन ॿार में तक़सीम कई ईअं हो। ॿार जॾहिं ॾिठो त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम उन जे हिसे जी मानी खाए पियो त रोअण लॻो ईअं हो, ऐं एतिरे क़दुरु मुस्तरब थियो जो मरी वियो। औरत चयो, ए शख़्स, तो मुंहिंजे ॿार खे मारे छॾियो ईअं हो। हज़रत इदरीस घबराहट में हिनखे ख़ुदा जे हुकुम सां ज़िंदह करियां थियो ईअं हो। हज़रत इदरीस चयो, घबराहट में हिनखे ख़ुदा जे हुकुम सां ज़िंदह करियां थो ईअं हो। ईअं चवी ॿार जे ॿिन्ही ॿाहुनि में हथु विझी चयो, ए रूह जो हिन फ़र्ज़ंद जे जिस्म मां निकिरी चुको आहीं ईअं हो, बहुक्म ख़ुदा वरी हिन जे बदन में वापसि अचु, आउं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो पैगम्बर ख़ुदा आहियां ईअं हो। इहो ॿारु यकदमि ज़िंदह थी वियो। औरत जो ॾिठो त चईं, आउं गवाही थी ॾियां त तूं हज़रत इदरीस पैगम्बर ख़ुदा आहीं ईअं हो। उहा ज़ईफ़ा औरत ॿाहिरि निकिरी वॾे आवाज़ में चयाईं, शहर वारो मुबारक हुजे सभिनी खे ईअं हो। तकलीफ़ ऐं मुसीबत मां निजात जी ख़ुशख़बरी हुजे, हज़रत इदरीस तव्हांजे शहर में अची वियो आहे ईअं हो। हज़रत इदरीस उतां निकिरी उन पहिरिएं ज़ालिम बादशाह जे मक़ाम ते पहुतो ईअं हो। ॾिठाई त उहो हिकु दड़ो थियो पियो आहे, पोइ उन जे भरिसां शहर वारा गॾु थी विया ईअं हो। शहर वारनि चयो, ए इदरीस, ए हज़रत इदरीस, 20 सालनि में तोखे असां ते रहम कोन आयो ईअं हो। असीं तकलीफ़ में मुसीबत में मुब्तला हुयासीं, लिहाज़ा असीं तकलीफ़ में मुसीबत में मुब्तला हुयासीं ऐं बुख में मरी रहिया आहियूं ईअं हो। लिहाज़ा दुआ करियो,
ख़ुदा बारिश मींहुं वसाए ईअं हो। हज़रत इदरीस चयो उन वक़्त ताईं दुआ न कंदुसि जेसीं ताईं तव्हांजो ज़ालिम बादशाह सभिनी शहर वारनि सां पेरें उघाड़े ईअं हो। पेरें उघाड़े पंध अची मूं वटि इल्तिजा कनि ईअं हो। जॾहिं बादशाह हज़रत इदरीस जो इहो कलाम ॿुधो त 40 माण्हू हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे गिरफ़्तार करण लाइ मोकिलिया ईअं हो। जॾहिं उहे हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जिन वटि पहुता त हज़रत इदरीस अहिड़ी तरह उन्हनि में निहारियो जो उहे मरी विया ईअं हो। बादशाह जो इहो ॿुधो त 500 माण्हू ॿिया हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे पकड़ण लाइ मोकिलिया ईअं हो। माण्हू उहे आया हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जिन खे चयाऊं असीं तोखे गिरफ़्तार करे बादशाह वटि वठी हलूं ईअं हो। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम चयो उन्हनि 40 माण्हुनि खे ॾिसो जो तव्हां खां पहिरीं मूंखे गिरफ़्तार करण लाइ आया हुआ ईअं हो। मूं पिया आहिनि तव्हांजो बि अहिड़ो ई असरु थींदो ईअं हो। उन्हनि चयो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम 20 साल असांखे मुब्तला रखियो ईअं हो। हाणे वरी अहिड़ी तरह सां असां में निहारे मारींदो तुंहिंजे दिलि में रहम कोन्हे को ईअं हो।